के पूजन था बुतन के सजदा कन कबरुन के। तो रब असां खे बचायो ऐं पंहिंजे दर ते झुकायो। मोमिन ऐं मुस्लिम तो कयो छा थोरो सारियूं ॿियो को कलम कुरान शरीयत आला ईमान अकीदत। कॾहिं त ॿार हुयासीं हाणे थी जवान वयासीं। पोड़प भी अचणी आहे लठथ में वठणी आहे। जिए रोज तो न हो से जो भरे इए रोज उम्र थी गुजरे। ओ वक्त भी अहिड़ो ईंदो जो मौत मथां बीहंदो। पोइ कबर में असांजी पोइ कबर में असांजी पारत थई मिठा।